अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। असां अॼु हिकु नई जेका सीरीज़ आहे तालीमी हिसाब सां, ख़ासि करे मुंहिंजो जेको सब्जेक्ट आहे बायोलॉजी, कुझु स्टूडेंट्स जी रिक्वेस्ट जे हिसाब सां कुझु स्टूडेंट्स चयो आहे त सर तव्हां बायोलॉजी जा जेके कुझु लेक्चर्स आहिनि उहे ठाहियो त जीअं असांजी रहनुमाई थी सघे। ऐं अॼुकल्ह जे हिन कोरोना जे टाइम में बि तालीम तमामु घणी मुतासिर थी आहे ऐं दुनिया जेको आहे सो ऑनलाइन ऐं डिजिटल लर्निंग ॾांहुं पई वञे। त मुंहिंजो बि इहो इरादो हुयो काफ़ी ॾींहंनि खां त कुझु अहिड़ा लेक्चर्स जेके रिकॉर्ड कजनि जेके स्टूडेंट्स जी जेका घर वेठे हेल्प करे सघनि। अॼु जेको असांजी शुरूआति थींदी उहा असांजी जेका असां 9 जी बायोलॉजी आहे, 9th क्लास जी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड। ऐं हिन बायोलॉजी में असां जेको आहे सो फर्स्ट जेको चैप्टर आहे इंट्रोडक्शन टू बायोलॉजी इहो डिस्कस कंदासीं। ऐं इंशाल्लाह जेको आहे सो 9 जी बायोलॉजी जेको आहे सो कवर करण खां बाद में फर्स्ट ईयर ऐं इंटर जी बायोलॉजी जा लेक्चर्स बि रखंदासीं। जेके मूंखे नथा सुञाणण जे लाइ इंट्रोडक्शन में इहो आहे त मुंहिंजो नालो मोहम्मद खान गोपांग आहे ऐं मां लेक्चरर आहियां ज़ूलॉजी में ऐं मां गवर्नमेंट एम्प्लॉई आहियां, लेक्चरर आहियां कॉलेज में। ऐं ज़ूलॉजी मुंहिंजो सब्जेक्ट आहे ऐं मुंहिंजो असां जेको आहे सो बायोलॉजी ज़ारी आहे, उन में बॉटनी बची थी वञे त उन ते बि थोरो घणो जेको आहे सो कमु थियल आहे। इंशाल्लाह असां बायोलॉजी जा फुल जेके आहिनि सॼो किताब जेको आहे सो उनजी रिकॉर्डिंग रखंदासीं इंशाल्लाह 9 क्लास जी, 10 जी, 9 जी, 11 जी ऐं 12 क्लास जी बायोलॉजी। जेकॾहिं तव्हांजो साथ रहियो ऐं तव्हां जेके हिन शयुनि खे, हिन सीरीज़ खे पसंदि कयो त इंशाल्लाह हिन सीरीज़ खे असां अॻिते वधाईंदासीं। तव्हांजे फीडबैक जी असांखे ज़रूरत आहे। इंशाल्लाह असांजो ऐं तव्हांजो साथ गॾु रहंदो हिन तालीमी सफ़र में। सभ खां पहिरियां जेको आहे सो 9 बायोलॉजी जो जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो जेको आहे किताब, उनजो फर्स्ट जेको चैप्टर आहे उनजो नालो ई आहे इंट्रोडक्शन टू बायोलॉजी। ऐं हर चैप्टर जा जेके आहिनि पंहिंजा हिकिड़ा मेजर कॉन्सेप्ट्स हूंदा आहिनि। हिन जा जेके मेजर कॉन्सेप्ट्स आहिनि हिन में असां सिखंदासीं इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी, डेफिनेशन ऑफ बायोलॉजी, ऐं तव्हांजो जेको आहे सो डिविजन्स एंड ब्रांचेस ऑफ बायोलॉजी ऐं रिलेशन्स ऑफ बायोलॉजी विथ अदर साइंसिस। ऐं उनखां बाद में कुरानिक इंस्ट्रक्ट्स टू रिवील द स्टडी ऑफ लाइफ, यानी क़ुरान जे नज़र में बायोलॉजी जेका आहे सा उन जा कुझु जेके आयतूं आहिनि जेके लाइफ खे डिस्क्राइब कनि थियूं, ज़िंदगी कीअं आहे। ऐं उनखां मेन जेको ॿियो टॉपिक आहे द लेवल ऑफ ऑर्गनाइजेशन्स, यानी ऑर्गनाइजेशन जी जेका लेवल आहे उहा कहिड़ी आहे। सो इंशाल्लाह असां इहे डिस्कस कंदासीं डिटेल में। हाणे असां अॻिते वधूं था। मुंहिंजो जेको हीउ सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खे फॉलो करण जेको आहे उहो इहो आहे त जेके सिंधी स्टूडेंट्स आहिनि उहे वधि जेको आहे सो हुनखे फॉलो कनि। ज़ारिया किताब इंग्लिश में आहे, थोरो ज़ारिया इंग्लिश में ऐं सिंधी में मुंहिंजी जेका इंस्ट्रक्शन्स ॿिन्ही में हूंदियूं। सो कुझु इंग्लिश में ऐं उनखे असां वरी डिस्क्राइब कंदासीं सिंधी में। त फर्स्ट जेको आहे असांजे अॻियां पहिरियों जेको लफ़्ज़ु आहे बायोलॉजी जो, त बायोलॉजी आहे छा उहो साम्हूं थो अचे। ठीकु आहे, त बायोलॉजी जेका लफ़्ज़ु आहे उहो ग्रीक ॿोली जो लफ़्ज़ु आहे, यानी यूनानी ॿोली जो लफ़्ज़ु आहे ऐं इहो कॉम्बिनेशन आहे बायोज़ ऐं बायोज़ माना लाइफ, हिते लिखियलु आहे लिव या लाइव बराबरि इहो थींदो। बायोज़ मीन्स लाइफ, ज़िंदगी, ऐं लॉगस मीन्स जेको आहे सो डिस्कस और डिस्कोर्स, स्टडी, या हिन में जेको लिखियलु आहे थाट और रीज़निंग, यानी असां ज़िंदगी खे डिफाइन कंदासीं। यानी बायोलॉजी इज़ अ ब्रांच ऑफ साइंस विच डील्स विद द स्टडी ऑफ लाइफ, यानी ज़िंदगी जे बारे में पढ़ाई जे इल्म खे इल्म हयातियात चइबो आहे। यानी बायोलॉजी इल्म हयातियात, ज़िंदगी जो हयातियात जो इल्मु। हाणे उन खां पोइ सुवाल पैदा थिए वाट इज़ लाइफ, ज़िंदगी खे असां कीअं सुञाणूं, ज़िंदगी आहे छा, ज़िंदगी खे असां कीअं सुञाणूं। ज़िंदगी खे असां कुझु ख़ासियतुनि जे ज़रिए असां सुञाणींदासीं। उहे ख़ासियतूं पॉइंट्स में हिते ॾिनल आहिनि। पहिरीं ख़ासियत आहे त हर जानदार जेको हूंदो, चाहे उहो हिकिड़े सेल जो हुजे चाहे घणनि सेलनि जो, उहो डाइजेशन कंदो, यानी उन में अंदरि हिकिड़ो हाज़मे जो सिरिश्तो हूंदो
जेकॾहिं एनिमल आहे त, ऐं जेकॾहिं प्लांट आहे त पोइ उहो छा जेको आहे सो उहो माना उन में बि ख़ासियतूं हूंदियूं त उहा इंट्रासेलुलर उन में अंदरि जेका सेलनि जे अंदरि डाइजेशन खाधे जी ठहण ऐं ड्रहण जो अमल थिए। ठीकु आहे, जेकॾहिं प्लांट आहे त उहो खाधो प्रोड्यूस कंदो, जेकॾहिं एनिमल आहे त उहो पंहिंजो खाधो ॿाहिरि हासिलु कंदो। ऐं उन खां बाद में एनिमल्स में ज़्यादातर जेको थींदी आहे उहा थींदी आहे रेस्पायरेशन। उन खां पोइ बाद में मेटाबॉलिज़म ॿिन्ही में थींदी आहे, प्लांट्स हुजनि एनिमल्स हुजनि या जेके जानदार आहिनि। उन खां पोइ बाद में ज़िंदगी सुञाणण जा ॿी जेका सुञाणप आहे उहा आहे मूवमेंट। जेकॾहिं चुरपुर हूंदी त असां सम्झंदासीं त हिन जानदार में ज़िंदगी आहे। कुझु अहिड़ा जानदार बि हूंदा आहिनि जेके हिकिड़ी जॻह ते बीठा हूंदा आहिनि, पर हुनजा सेलनि जे अंदरि हिकिड़ी मूवमेंट हूंदी आहे। सेलनि जे अंदरि टिश्यूज़ जे अंदरि आर्गन्स जे अंदरि जेको आहे हिकिड़े क़िस्म जी मूवमेंट हूंदी आहे। त मूवमेंट में ऐं ॿियो लफ़्ज़ हिकिड़ो हूंदो आहे, अॻिते असां पढ़ंदासीं लोकोमोशन में फ़र्क़ु आहे। मूवमेंट हिकिड़ी जॻह ते बि थी सघे थी ऐं लोकोमोशन हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते जेको जानदार मूव करे सघनि था, पंहिंजी लोकेशन तब्दील करे सघनि था, त इनखे असां लोकोमोशन चवंदा आहियूं। उन खां पोइ ग्रोथ, मिसाल हिकिड़ो प्लांट आहे, ॿूटो आहे या वरी जानवर आहे त उन में हिकिड़ी ग्रोथ थींदी। ॿूटो बि आहे, जेकॾहिं असां ॿिज पोखियूं था त उन में ग्रोथ थींदी, उन मां वॾो माना हिकिड़ो वॾो वणु ठहंदो, त ज़ारिया उहो वणु मेवे जो थी सघे थो, या जेकॾहिं कणिक जो असां नंढो हिकिड़ो ॿूटो पोखियूं था त उन मां वॾो संग ठहंदो, उन मां ॿिया संग ठहंदा, अनाज ठहंदो, यानी उन में हिकिड़ी ग्रोथ थींदी। ठीकु आहे, हिकिड़ी वाध वीज जो अमल थींदो। उन खां बाद में डेवलपमेंट जो मक़सदु इहो हूंदो आहे त उन में तब्दीलियूं अचनि। हिकिड़ो नंढो ॿारु आहे, माउ जे पेट में 9 महीना, उन में अंदरि हिकिड़ी तब्दीली अचे थी, उनजी ग्रोथ बि थिए थी, साइज़ उनजी वधे थी, लेंथ ऐं उनजी ब्रेक वेकर ऐं उनजी ऊचाई वधे थी, इहा ग्रोथ आहे। फिज़िकल जेका उनजी साइज़ वधे, बाक़ी जेका उनजी शक्ल तब्दील थी थिए, पहिरियां रत हुई, उन टिश्यूज़ ठहिया, सेल्स, पोइ टिश्यूज़ आर्गन्स अॻिते पढ़ंदासीं, त इहे इनजी छा आहिनि डेवलपमेंट आहिनि। यानी हिकिड़ो ॿारु आहे, उन में हिकिड़ी चेंजिस अचनि थियूं, हिकिड़ी परमानेंट जेके उन्हनि चेंजिस खे असां डेवलपमेंट आहे ॿार में अंदरि। ठीकु आहे, इहे असां पढ़ंदासीं। उन खां पोइ जॾहिं जानदार हिकिड़ा कुझु खाइनि था त उन में हिकिड़ो अमल थींदो, एक्सक्रीशन जो, नेकाल जो अमल थींदो। अहिड़ियूं शयूं जेके असां हज़म नथा करे सघूं, असां नेकाल कंदासीं। हिकिड़ो सिस्टम हूंदो असांजे बॉडी जे अंदरि जेको उन्हनि खे जिस्म खां बेकार मादनि खे ॿाहिरि कढण में असांखे मदद कंदो। उन खां पोइ हिकिड़ी ॿी शइ जेका जानदारनि में हूंदी, जेका लाइफ खे डिफाइन थी करे, उहा आहे इरिटेबिलिटी, यानी अहसास जो अमल, यानी महसूसु करणु। हाणे अहसास जेके बि जानदार असां पढ़ंदासीं, जेके 5 किंगडम्स असां पढ़ंदासीं, उन्हनि में अहसास आहे। जेका बि ज़िंदगी हूंदी, जंहिंमें जीअं जानदार में बि लाइफ हूंदी, उन में अहसासु हूंदो। टेबल कुर्सी पई आहे, नॉन लिविंग आहे, उन में अहसासु कोन्हे। लैपटॉप आहे, नॉन लिविंग आहे, उन में अहसासु कोन्हे। त इहे जेके फीलिंग्स आहिनि उहे जानदारनि में थींदियूं आहिनि। चाहे ॿूटा हुजनि, ॿूटा हिकिड़ी वल वेड़ी आहे त उनखे कीअं थी ख़बर पए त हीअ वण आहे, उन ते मथे चढ़ी थी वञे, त यानी उनखे हिकिड़ो अहसासु आहे। या हिकिड़ो तव्हां उनखे रसो ॿधी ॾींदव त उहा वल वेड़ी उन रसे जे मथां इर्द गिर्द फिरंदी, त इहो कहिड़ो अहसासु आहे जेको उनखे। सूरजमुखी जो हिकिड़ो गुल आहे त उहो उनखे कीअं थी ख़बर पए त सिजु कहिड़े तरफ़ खां अचे थो। ज़ारिया सूरजमुखी जो चहिरो ओॾे हूंदो जितां सिजु उभरंदो, ऐं उहो जीअं जीअं सिजु जॾहिं वेंदो ओॾे सूरजमुखी जो चहिरो बि ओॾे जेको आहे गुल ओॾे जेको आहे सो पंहिंजी तरफ़ कंदो। त इहा छा आहे, इहा अहसासु आहे, फीलिंग आहे, इरिटेबिलिटी आहे। इहा हिकिड़े सेल जे अंदरि बि थी सघे थी, घणनि जानवर वारे सेलनि जे अंदरि बि थी सघे थी, हिकिड़े सेल वारे जानवर जे अंदरि बि थी सघे थी। इहा हिकिड़ी लाइफ जी हिकिड़ी एबिलिटी आहे, इहा हिकिड़ी ख़ासियत आहे। उन खां पोइ लाइफ जी हिकिड़ी अहम ख़ासियत आहे रिप्रोडक्शन, यानी पाण जहिड़ा पैदा करणु। जेकॾहिं बैक्टीरिया आहे त उहो पाण जहिड़ा पैदा कंदो, वायरस आहे त पाण जहिड़ा पैदा कंदो, ॿिए जे सहारे पर पाण जहिड़ा पैदा कंदो। बैक्टीरिया कंहिंजो बि सहारो न वठंदो, पाण जहिड़ा पाण पैदा कंदो। इंसान आहे, पाण जहिड़ा पाण पैदा कंदो। हर ॿूटा आहिनि, फंगस आहे, मुख़्तलिफ़ अॻिते शयूं पढ़ंदासीं, जानदार पढ़ंदासीं, इन्हनि में छा आहे रिप्रोडक्शन जो अमल आहे। उन खां पोइ अची थी वञनि ब्रांचिस ऑफ बायोलॉजी। ठीकु आहे, यानी शाखूं, बायोलॉजी शाखूं। ज़ारिया जॾहिं इल्मु को बि साइंस जो इल्मु जेको आहे बायोलॉजी पाण हिकिड़ी साइंस जी हिकिड़ी शाखा, साइंस जो हिकिड़ो वण आहे त बायोलॉजी जी शाखा। जॾहिं बायोलॉजी पाण हिकिड़ी वॾी फील्ड थी वेंदी, उन में काफ़ी शयूं अची वेंदियूं ऐं रिसर्च जेका दुनिया में तेज़ी सां वधे पई थी, त ज़ारिया उन में उनखे सम्झण जे लाइ पोइ उन्हनि जो असां वरी बायोलॉजी हिकिड़ी वॾो उहो पाण हिकिड़ो वॾो जेको आहे सो दरख़्त थी वेंदी, त पोइ ज़ारिया उनजो वरी ब्रांचिस थी, उनखे असां डिवाइड कंदासीं जीअं आराम सां असां उहो इल्मु हासिलु करे सघूं। छाकाणि त बायोलॉजी हिकिड़ी वसी फील्ड आहे, तमामु वॾी फील्ड आहे। त हाणे उनजे वरी नंढियूं नंढियूं फील्ड्स जेके आहिनि, नंढियूं नंढियूं ब्रांचिस में असां उनखे पढ़ंदासीं। उन में जेका असां पुराणियूं जेके आहिनि 2 ब्रांचिस जेके आहिनि बायोलॉजी, ख़ासि करे उन में आहे ज़ूलॉजी ऐं बॉटनी। त
पहिरियां जेका आहे ज़ूलॉजी ये पहिरियों पुराणियूं जेके ब्रांचिस आहिनि। ज़ूलॉजी में असां एनिमल्स पढ़ंदासीं, छाकाणि त हीउ ज़ूलॉजी लफ़्ज़ जेको आहे इहो बि हिकिड़ो ग्रीक वर्ड आहे, यूनानी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं इन जो मक़सदु आहे ज़ोन मीन्स एनिमल्स, लॉगस मीन्स डिस्कस या स्टडी, यानी हिन में असां सिर्फ़ु जानवरनि जी स्टडी कंदासीं। इट डील्स विद द स्टडी ऑफ एनिमल्स। बॉटनी आहे त इहो बि हिकिड़ो जेको आहे ग्रीक ॿोली जो लफ़्ज़ आहे बॉटनी, लफ़्ज़ में निकितल आहे ब्यूटेनी, उनजी माना आहे मीनिंग आहे प्लांट्स, हर्ब्स, यानी इहे स्टडी ऑफ प्लांट्स आहे। इट डील्स विद द स्टडी ऑफ प्लांट्स। उन खां पोइ ॿियूं ब्रांचिस बि आहिनि, वक़्त सां गॾोगॾु जेको आहे सो बायोलॉजी में मुख़्तलिफ़ ब्रांचिस जेके आहिनि से वधंदियूं आहिनि। उन में हाणे ॿी टी ब्रांच आहे हिन जी माइक्रोबायोलॉजी। माइक्रो लफ़्ज़ जी माना ई आहे तमामु नंढो, माइक्रो मीन्स स्मॉलेस्ट, तमामु नंढड़ा जानदार जेके असांखे आम अख सां नज़र ज़ाहिर अख सां नज़र न अचनि ऐं असां उन्हनि खे स्टडी कयूं विद द हेल्प ऑफ माइक्रोस्कोप। उन्हनि खे असां चवंदासीं इहा बायोलॉजी कहिड़ी आहे, इहा उहा बायोलॉजी आहे माइक्रोबायोलॉजी। ख़ासि करे हिन में असां बैक्टीरिया पढ़ंदासीं या हिकिड़े सेल वारा फंगस या अलजाए, इहे शयूं जेके असां हिन माइक्रोबायोलॉजी में स्टडी कंदासीं। उन खां बाद में हिकिड़ी जेका असां ॿियूं जेके इहे टे अहम जेके ब्रांचिस हुयूं ज़ूलॉजी, बॉटनी ऐं माइक्रोबायोलॉजी। हाणे ॿियूं जेके ब्रांचिस आहिनि बायोलॉजी उहे हेठि आहिनि, जेके असांजे मुख़्तलिफ़ जेके इहे मेन ब्रांचिस आहिनि उन्हनि में बि जेके आहिनि से इहे इल्मु स्टडी जेके आहिनि से कमु ईंदा आहिनि। उन में पहिरीं जेका असां ब्रांच आहे असांजी मॉर्फोलॉजी। मॉर्फ मीन्स शेप, ठीकु आहे। मॉर्फ मतिलबु शक्ल, इहो बि हिकिड़ो ग्रीक लफ़्ज़ आहे, फॉर्म ग्रीक लैंग्वेज आहे। मक़सदु आहे मॉर्फ मीन्स शेप आर फॉर्म। जेकॾहिं कंहिं बि जानदार जी असां ज़ाहिरी शक्ल जी स्टडी कयूं त उनखे असां चवंदासीं मॉर्फोलॉजी। ॿाहिरी शक्लो छबी, वण कीअं थो थिए, ॿाहिरां शक्लो छबी कीअं आहे, जानवर जी शक्लो छबी कीअं आहे, फंगस जी शक्लो छबी ॿाहिरी कीअं आहे, ॿाहिरी स्ट्रक्चर कहिड़े तरीक़े जी आहे, इन जी स्टडी खे असां चवंदासीं इहा आहे हिन जे एक्सटर्नल ॿाहिरिनि फीचर्स जी या फॉर्म्स जी स्टडी या स्ट्रक्चर जी स्टडी खे चवंदासीं मॉर्फोलॉजी। उन खां पोइ ॿी ब्रांच आहे असांजी एनाटॉमी। एनाटॉमी में वरी असां लफ़्ज़ आहे एना मीन्स पार्ट आर अप, कट करे असां कंहिं शइ खे ऐं ॾिसूं। टॉम मीन्स कटिंग, यानी असां कंहिं बि जानदार खे कट करे ॾिसंदासीं त ज़ारिया असां जॾहिं कंहिं जानदार जी सर्जरी कंदासीं कट करे ॾिसंदासीं त ज़ारिया हुनजा असांखे इंटरनल पार्ट्स नज़र ईंदा, अंदरियां हिसा नज़र ईंदा। जॾहिं कंहिं बि जानदार जा असां अंदरियां हिसा पढ़ूं त उन साइंस खे असां चवंदासीं एनाटॉमी, यानी कट करे कंहिं बि जानदार जी इंटरनल स्टडी कयूं। हू ही मॉर्फोलॉजी एक्सटर्नल स्टडी ऐं एनाटॉमी आहे इंटरनल स्टडी। उन खां पोइ टी ब्रांच आहे मॉडर्न साइंस जी बायोलॉजी ब्रांच आहे सेल बायोलॉजी। लफ़्ज़ मां ई ख़बर आहे त सेल जी स्टडी खे असां चवंदासीं सेल बायोलॉजी, यानी सेल पाण हिकिड़ो तमामु वसी हिकिड़ो माना हिकिड़ी एंटिटी आहे ऐं लाइफ जेका आहे असां सेल खां ई शुरू थी थिए। जॾहिं असां उन सेल जी डिटेल स्टडी कंदासीं, सेल जे अंदरि जेके ऑर्गेनिल्स मौजूदु आहिनि, साइटोप्लाज़म आहे, प्रोटोप्लाज़म आहे ऐं उन में अंदरि जेके ऑर्गेनिल्स आहिनि, माइटोकॉन्ड्रिया ऐं राइबोसोम्स, एंडोप्लाज़म रेटिकुलम वग़ैरह वग़ैरह, इन्हनि जी जॾहिं असां स्टडी कंदासीं त इहो सॼो सेल जेको आहे असां हिकिड़ी दुनिया हिकिड़ी लॻंदो तमामु वसी हिकिड़ी फील्ड आहे ऐं सेल जी स्टडी खे असां चवंदासीं सेल बायोलॉजी। इहो लैटिन वर्ड बि आहे, सेलुला मतिलबु कंपार्टमेंट, नंढा जेके घरड़ा, ऐं ग्रीक वर्ड बि आहे जिन जी मक़सदु आहे नंढड़ा चेम्बर्स ठहियल, ठीकु आहे, बायोस। सो स्टडी ऑफ सेल ऐं इट्स ऑर्गेनिल्स इज़ कॉल्ड सेल बायोलॉजी। हिते वरी ग्रीक बायोस ऐं हिन में थोरो ग़लती थी आहे किताब वारनि खां। चलो अॻिते हलूं था। चौथी फील्ड जेका आहे असांजी आहे हिस्टोलॉजी। हिस्टोलॉजी मीन्स स्टडी ऑफ टिश्यूज़। जॾहिं सेल गॾिजी करे टिश्यूज़ ठाहींदा, माना मुख़्तलिफ़ सेल्स गॾिजी करे जॾहिं टिश्यू ठाहिनि, तांदूरा ठाहिनि, तंदूं ठाहिनि असांजे जिस्म जूं, इन स्टडी खे इन जी स्टडी खे चवंदा आहियूं असां हिस्टोलॉजी। यानी हिस्टोज मीन्स टिश्यूज़, लॉगस मीन्स डिस्कोर्स आर स्टडी, द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ टिश्यूज़ ऑफ प्लांट्स, एनिमल्स या फंगस, जेके बि जानदार आहिनि उनजे टिश्यूज़ जी स्टडी खे चवंदासीं हिस्टोलॉजी। उन खां पोइ पंजी जेका ब्रांच आहे फिज़ियोलॉजी। फिज़ियोलॉजी चइबो आहे जंहिं असां कंहिं बि जानदार जे अंदरि सेलनि जे अंदरि जेका कमकार थी रहियो आहे उनजी असां स्टडी कयूं त उनखे असां चवंदासीं इहा उनजी फिज़ियोलॉजी आहे। असांजा सेल अंदरि कीअं था कमकार कनि, असांजी रत जेका आहे ब्लड जा सेल कीअं था कमु कनि, उनजा मुख़्तलिफ़ कम कहिड़ा आहिनि,
इहा उनजी थी वई फिजियोलॉजी। जॾहिं सेलनि जी असां अंदरी जेका असां स्टडी कयूं फंक्शन्स जी स्टडी कयूं त इनखे असां चवंदासीं इहा हिनजी फिजियोलॉजी आहे। ज़ाहिर सेल्स टिश्यूज़ आर्गन्स जो फंक्शन कीअं था कनि, सेल कीअं था फंक्शन कनि, टिश्यूज़ फंक्शन कीअं था कनि, हिकिड़ो आर्गन कीअं थो कमु करे, या सॼो ऑर्गेनिज़म सॼो जानदार कीअं थो कमु करे, इहो आहे उनजी छा आहे फिजियोलॉजी आहे। इहो ग्रीक वर्ड आहे। फिजिक्स मीन्स नेचर, लॉगस मीन्स स्टडी। त इन में असां फंक्शन्स स्टडी कंदासीं, यानी कमकार जानदारनि जा कीअं कमु जेका जिस्म में हली रहिया। उन खां पोइ आहे छहीं जेका ब्रांच आहे उहो टेक्सोनॉमी। टेक्सिस लफ़्ज़ आहे, ग्रीक वर्ड आहे। टेक्सिस मीन्स ग्रुप्स अरेंजमेंट, यानी जानदारनि खे असां गिरोहनि में विरहायूं, जानदारनि खे ग्रुप्स में असां विरहाए उनजी स्टडी कयूं, क्लासिफिकेशन कयूं उन्हनि जी, ताकी असांखे आराम सां यादि थी सघनि। उनजी स्टडी खे चइबो आहे टेक्सोनॉमी। नामस मीन्स नेम, यानी जॾहिं जानदारनि जा असां ग्रुपनि में रखूं, मिसाल हिकिड़ो असां आहियूं मेमल्स, यानी खीर ॾींदड़ जानवर, इहो हिकिड़ो क्लास आहे मेमेलिया, त इहो असां इनखे असां चवंदासीं टेक्सोनॉमी आहे। हर जानदार जी हिकिड़ी टेक्सोनॉमी थींदी आहे, उनखे असां 7 यूनिटनि में असां विरहाईंदा आहियूं, जंहिंमें किंगडम्स, फाइलम्स, क्लासिस, फैमिली, ऑर्डर्स ऐं जीनस, स्पीशीज़, इहे शयूं अची थियूं वञनि। त उन्हनि खे असां इन साइंस खे सम्झंदासीं टेक्सोनॉमी, जंहिंजो कार्लस लीनियस जेको आहे हिकिड़ो आम जेको फाउंडर आहे इन साइंस जो। स्टडी ऑफ दी रूल्स, जेके कानून आहिनि, प्रिंसिपल्स, ग्रुपिंग एंड नेमिंग ऑफ द ऑर्गेनिज़म्स, यानी उहे जेके कानून या उहे उसूल, उन्हनि जी जेके असांखे जानदारनि जा ग्रुप ठाहिण में ऐं क्लास ठाहिण में मदद ॾियनि, ऐं उन्हनि जा नाला रखण में, जानदारनि जा नाला रखण में असांखे मदद ॾियनि। फॉर एग्ज़ाम्पल असांजे इंसान जो जेको नालो आहे साइंसी, उहो आहे होमोसेपियन। इहो असां होमोसेपियन असां उनखे टेक्सानॉमिक नालो आहे, ठीकु आहे। उन हिकिड़ो जीनस आहे, उनजी स्पीशी आहे, हिकिड़ो जेनेरिक नेम आहे, ॿियो स्पेसिफिक नेम आहे। इहे असां टेक्सोनॉमी में असां स्टडी कंदासीं, मुख़्तलिफ़ जानदारनि खे मुख़्तलिफ़ ग्रुप्स में रखी करे उनजी स्टडी कंदासीं, ताकी असांखे आराम सां यादि थी सघे। उन खां पोइ आहे नंबर 7 जेको आहे सो जेनेटिक्स। इहा तमामु हिकिड़ी अहम साइंस आहे। इन जी ख़ासि करे लफ़्ज़ निकितल आहे जीन मां, जेनेटिक्स। जेनेसिस लफ़्ज़ आहे ग्रीक वर्ड, जंहिंजो मक़सदु आहे डिसेंट, यानी नस्ल, ओरिजिन। डिसेंट या ओरिजिन, यानी शुरूआति किथां थी आहे, कंहिं जानदार जे जेको नस्ल आहे उनजी ओरिजिन जेका आहे किथां आहे, शुरूआति किथां थी आहे। ज़ाहिर असां जॾहिं चवंदा आहियूं त असांजा जेके असांजे अंदरि असांजे कैरेक्टर्स आहिनि असांजे अबनि ॾाॾनि जा, त उहे कैरेक्टर्स उन्हनि जीन्स में हूंदा आहिनि, जेके असांजे अबनि ॾाॾनि खां असांजे ऑफस्प्रिंग में, यंग विन्स में, उन्हनि जे नई जनरेशन में उन में मुंतक़िल थींदा आहिनि उन्हनि जा कैरेक्टर्स। इन स्टडी खे चवंदा आहियूं असां जेनेटिक्स। उन में क्रोमोज़ोम्स अची था वञनि, जीन्स अची था वञनि, DNA अची थो वञे, उन जो RNA जो स्ट्रक्चर आहे, DNA जो स्ट्रक्चर आहे, जीन्स कीअं था कमु कनि ऐं कीअं था ख़ासियतूं जेके हेरिडिटी ट्रांसफर कनि पंहिंजे वालिदेन खां उन्हनि जे औलाद ॾांहुं। इन स्टडी खे असां चवंदासीं स्टडी ऑफ हेरिडिटी, मोरूसियत, विरासत वारी स्टडी, जंहिंमें असांजा ट्रांसफर थींदा आहिनि कैरेक्टर्स, कुझु जेके ख़ासियतूं फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग, उन्हनि जे वालिदेन खां उन्हनि जे ॿारनि में। उन खां पोइ आहे 8 नंबर आहे साइंस डेवलपमेंटल बायोलॉजी। डेवलपमेंटल बायोलॉजी लफ़्ज़ ई आहे डेवलपमेंट, यानी जॾहिं असां हिकिड़ो जानदार, हिकिड़े हर जानदार जी जेका शुरूआति आहे उहो हिकिड़े सेल खां थी थिए, ज़ाइगोट खां। हाणे उहो जानदार माउ जे पेट में, जेकॾहिं इंसान ॾिसूं त माउ जे पेट में हिकिड़े सेल खां शुरूआति थी थिए, 9 महीननि में हिकिड़ो ॿारु पैदा थो थिए। त इहो कीअं हिकिड़े सेल मां इहो एतिरो वॾो जेको जंहिंमें किरोड़े खरबे सेल आहिनि ॿार में, उहो ॿारु कीअं थो जेको आहे उन में डेवलपमेंट कीअं थिए थी, उन जूं चेंजिस कीअं थियूं थियनि, पहिरियां सेल कीअं था ठहनि, पोइ टिश्यूज़, ऑर्गन्स ऐं ऑर्गन सिस्टम्स कीअं था ठहनि। इहे जेके तब्दीलियूं आहिनि ॿार में, वरी ॿारु ॼमे थो, वरी ॿारु अञा उन में डेवलपमेंट हलंदी थी रहे। तव्हांजो जेको आहे सो 13-14 साल जो थिए थो, अञा बि उहो मेच्योर न आहे, वरी पोइ मेच्योर प्यूबर्टी एज ते अचे थो, वरी उन में मुख़्तलिफ़ डेवलपमेंट अञा चेंजिस अचनि थियूं। त यानी इहे डेवलपमेंट चेंजिस जेके इन जी स्टडी खे सम्झंदासीं डेवलपमेंटल बायोलॉजी। ख़ासि करे इन में असां एम्ब्रियो जी स्टडी कंदासीं, जेको ॿारु माउ जे पेट में हूंदो, या कंहिं बि जानदार जो जेको एम्ब्रियो आहे, चाहे उहो प्लांट्स हुजनि, चाहे एनिमल्स हुजनि, चाहे फंगस हुजे, ज़ाइगोट एम्ब्रियोस ठहंदा, उन्हनि जी स्टडी खे असां चवंदासीं डेवलपमेंटल बायोलॉजी। ख़ासि करे उन में असां पढ़ंदासीं उनजी स्टडी ऑफ फॉर्मेशन ऐं डेवलपमेंट ऑफ एम्ब्रियो, त एम्ब्रियो कीअं थो डेवलप थिए, उनजी फॉर्मेशन कीअं थी थिए।
उन खां पोइ आहे तव्हांजी नाए जेका ब्रांच एनवायरमेंटल बायोलॉजी। एनवायरमेंट चइबो आहे असांजे इर्द गिर्द जो माहौल आहे। असांजे इर्द गिर्द में ज़ाहिर आहे लिविंग शयूं बि आहिनि, जानदार शयूं बि आहिनि, गैर जानदार शयूं बि आहिनि। पाणी बि आहे, हवा बि आहे, बाहि बि आहे, इहे गैर जानदार शयूं आहिनि, गैसिस आहिनि, गैर जानदार शयूं। पर इन्हनि खां सवाइ जानदार नथा रही सघनि। मिसाल ऑक्सीजन खां सवाइ जानवर नथा रही सघनि, कार्बन डाइऑक्साइड खां सवाइ ॿूटा नथा रही सघनि। त अहिड़े तरीक़े सां जॾहिं असांजी इन्वायरमेंट साफ़ सुथरी हूंदी त ज़ाहिर आहे उनजो असां ते बि असरु थिए थो। त जेकॾहिं असां पंहिंजो इर्द गिर्द जो माहौल, छाकाणि त उनजो असां सां हिक ॿिए सां तालुक़ु आहे। ज़ाहिर आहे इन स्टडी खे जेको असां रिलेशनशिप जी स्टडी कंदासीं, इन तालुक़ खे बिटवीन द लिविंग, इहो तालुक़ु कंहिंजे विच में आहे, लिविंग जे विच में, जानदारनि जे विच में ऐं नॉन लिविंग जे विच में, गैर जानदारनि जे विच में। यानी पाणी आहे, हवा बाहि पाणी ज़रूरी शयूं, इहे न हूंदियूं त ज़ाहिर आहे जानदार बि न रही सघंदा। त इन जे करे इन्हनि ॿिन्ही जे जेको तालुक़ु आहे विच में, इन जो माहौल जेको आहे, इन जी स्टडी खे कंदासीं इन्वायरमेंटल बायोलॉजी। इन्हनि जे विच में जेको तालुक़ु आहे, हुन जा जेके कुझु फैक्टर्स हूंदा, कुझु शयूं हूंदियूं इन्वायरमेंट जूं, जिन ते असांजो जेको गुज़ारो हूंदो ऐं हिक ॿिए ते असांजा असर हूंदा, इन स्टडी खे असां चवंदासीं इन्वायरमेंटल बायोलॉजी। नंबर 10 जेका आहे असां तव्हांजी पैलेंटोलॉजी, स्टडी ऑफ फॉसिल्स। ग्रीक वर्ड आहे पैलेंटोलॉजी। पेलियोस मीन्स एंशंट, माना क़दीम। आंटोस मीन्स बींग, यानी जेका जनरेशन, नस्ल। लॉगस मीन्स स्टडी, यानी जेका पुराणे जानदारनि जी स्टडी जेका उनजी ताकी असां ॾिसी सघूं त उन्हनि उहे पुराणा जानदार, उनजा जेके फॉसिल्स आहिनि उहे आया, उहे उते ख़तमु थी विया। उहे पुराणा जानदार कॾहिं रहंदा, किथे रहंदा, कीअं ज़िंदगी गुज़ारींदा, उहे फासिल में कन्वर्ट छो थी विया। फासिल चइबो आहे पंड पवण खे, यानी को बि जानदार, मिसाल डायनोसॉर जेको हाणे जानदार माना असांजी धरती ते कोन्हे, पर उनजा फासिल्स आहिनि। यानी उहे फासिल्स, उहे निशान आहिनि, आसार क़दीमा या उहे निशान आहिनि, फासिल्स जंहिंखे असां पंड पवण चऊं था। उन्हनि मां ख़बर पए थी त बाबा हीअ जेके अहिड़े क़िस्म जा जानदार डायनोसॉर कंहिं दौर में हुया पर हाणे न आहिनि। त उनजी हाणे इहे फासिल छो थी विया, फासिल कीअं थींदो आहे, उनजी स्टडी असां कंदासीं, उनखे असां चवंदासीं पैलेंटोलॉजी। फासिल ख़ासि करे ईअं थींदो आहे त मिसाल हिकिड़ो जानदार मरी, उनजा सख़्तु जेके हॾा आहिनि उहे वारी में अंदरि दॿिजी विया, वारी सां उन्हनि रिएक्ट कयो ऐं उनजा हॾा तब्दील थी विया पथर में। हाणे सॼो जो सॼो डायनोसॉर पथर में कन्वर्ट थी वियो। हाणे इहो थी वियो पंड पवण, इहो थी वियो फासिल। अॻिते हली पढ़ंदासीं असां फासिल फॉर्मेशन कीअं थी थिए। त इन जी स्टडी खे चवंदासीं, इन मां ख़बर पवंदी त इहो जानदार उनजे पास्ट में इहे जेको ऑर्गेनिक लाइफ जेका ज़िंदगी हुई, उनजी गुज़िरियल ज़िंदगी, जेके डायनोसॉर पहिरियों हुया हाणे कोन्हनि। कुझु अहिड़ा जानदार बि आहिनि जिन जा फासिल आहिनि ऐं उहे हाणे बि ज़िंदा आहिनि। उन में कुमियूं अची थी वञनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा रेप्टाइल्स अची था वञनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जीत जणिया अची था वञनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा आर्थ्रोपोड्स अची था वञनि, जेके जिन जा फासिल पहिरियां बि हुया ऐं हाणे बि उहे ज़िंदा आहिनि। जंहिंमें किंग क्रेब अची थो वञे, अॻिते असां पढ़ंदासीं। उन्हनि खे चइबो आहे लिविंग फासिल, जिन जा फासिल्स बि हुजनि ऐं उहो जानदार हींअर रहंदो बि हुजे, ज़िंदा बि हुजे, उनखे असां लिविंग फासिल्स चवंदा आहियूं। नंबर 11 जेका आहे उहा आहे बायोटेक्नोलॉजी। बायो मीन्स लाइफ, टेक्नोलॉजी मीन्स टेक्नोलॉजी, टेक्निक्स, टेक्नोलॉजी जो इस्तेमालु। हाणे इहा टेक्नोलॉजी हुन में एक्सरे, अल्ट्रासाउंड, का बि मशीनरी या टेक्नोलॉजी आहे, का बि जेका टेक्नोलॉजी असां इस्तेमालु करे ऐं ज़िंदगी जे लाइ असां उनजी भलाई जे लाइ इस्तेमालु कयूं, उनखे असां चवंदासीं आहे बायोटेक्नोलॉजी। मिसाल तौरु असां जेकॾहिं का बि कोरोना खां, मिसाल हाणे अॼुकल्ह जे दौर में कोरोना हली रही आहे, कोरोना खां असां वैक्सीन ठाही, कोरोना वैक्सीन। हाणे इहा असां इस्तेमालु कयोसीं टेक्नोलॉजी खे ऐं उन वायरस खे असां इस्तेमालु कयोसीं। उन वायरस जे ज़रिए असां उनजी वैक्सीन ठाहीसीं ऐं उनजी दवा ठाहीसीं थ्रू टेक्नोलॉजी। इन कहिड़ी फील्ड जे ज़रिए, असां बायोटेक्नोलॉजी जे ज़रिए, यानी लाइफ ऐं टेक्नोलॉजी जो कॉम्बिनेशन। इन में असां मुख़्तलिफ़ टेक्निक्स पढ़ंदासीं त कीअं उहे टेक्निक्स इस्तेमालु थियनि थियूं ताकी असां पंहिंजे जेका माना ऐं असां पंहिंजे स्टडी करे सघूं जानवरनि जी जीन्स जी, ऐं असां उन्हनि मां हिकिड़ा ख़ासि जेके असां फ़ाइदे वारियूं शयूं हासिलु करे सघूं टेक्नोलॉजी मां। ज़ाहिर हिकिड़ो एक्सरे आहे, अल्ट्रासाउंड आहे, दवाऊं ठाहिण जी टेक्नोलॉजी आहे, मुख़्तलिफ़ ॿियूं टेक्नोलॉजीज़ आहिनि, लेज़र टेक्नोलॉजी आहे, उन ज़रिए ऑपरेशन थियनि था। त इहा छा आहे, ज़िंदगी, लाइफ, बायोलॉजी ऐं टेक्नोलॉजी जो कॉम्बिनेशन आहे। इन जे ज़रिए असां मेडिसिन्स ठाहींदासीं, दवाऊं ठाहींदासीं, मुख़्तलिफ़ शयूं कंदासीं ऐं अहिड़ा बैक्टीरिया तयारु कंदासीं जेके अॻिते हली माहौल जे दोस्त हुजनि। इहा अॻिते हली असां स्टडी कंदासीं। इनखे चइबो आहे बायोटेक्नोलॉजी, यानी ज़िंदगी ऐं टेक्नोलॉजी जो कॉम्बिनेशन। उन खां पोइ आहे नंबर 12 जेका आहे सोशल बायोलॉजी। ॿ कॉम्बिनेशन आहिनि, सोशलॉजी जो ऐं बायोलॉजी जो। सोशलॉजी चइबो आहे स्टडी ऑफ सोसाइटी,
यानी जंहिं मुआशरे में तव्हां रहो था, इहो लैटिन वर्ड आहे, सोशलॉजी लैटिन वर्ड आहे, निकितल आहे सोशायर मां, जंहिंजो मक़सदु आहे टू एसोसिएट, हिक ॿिए सां तालुक़ु, ज़ारिया हिक ॿिए सां तालुक़ु ठहंदो, इंसान हिक ॿिए सां गॾिजी रहंदा त हिकिड़ी सोसाइटी ठहंदी, ग्रुप्स पाण में गॾिजी रहंदा, फैमिली ठाहींदा, कुटुंब हिकिड़ो ख़ानदान हिकिड़ो शादी कंदो, हुनजा ॿार बच्चा थींदा, फैमिली ठहंदो, छो त मुआशरे जो इहो हिकिड़ो नंढे में नंढो यूनिट आहे, हिकिड़ी फैमिली, हिकिड़ो फ़र्दु, हुन में फैमिली जेका आहे मुआशरे जो यूनिट आहे नंढे में नंढो। हाणे इहो जेको आहे सो उहा आहे सोशलॉजी, स्टडी ऑफ सोसाइटी। हाणे उहा ऐं लाइफ जेका आहे असां बायोलॉजी, त कीअं इंसान गॾिजी सॼी रहनि था, छो था गॾिजी सॼी रहनि, या ॿिया जानदार कहिड़ा आहिनि जेके गॾिजी सॼी रहनि था, जंहिंमें उनमें अची थी वञनि कीड़ियूं अची थी वञनि, माकोड़ा अची था वञनि, गॾिजी सॼी रहनि था, ऐं माखी जी मख आहे उहा गॾिजी सॼी रहे थी इंसाननि वांगुरु। इहे असां स्टडी कंदासीं सोशियो बायोलॉजी में, यानी अहिड़ी बायोलॉजी जंहिंमें गॾिजी सॼी रहण जे लाइ जानदार गॾिजी सॼी रहनि, त जीअं असां स्टडी करे सघूं उनखे, त इन जे लाइ असां उनखे चवंदासीं सोशियो बायोलॉजी, ताकी उनजो जेको बिहेवियर आहे, उथणु वेहणु खाइणु पीअणु, उहो असां पढ़ी सघूं, ऐं उन्हनि जे विच में जेको तालुक़ु आहे उहो असां पढ़ी सघूं। कीअं माखी जी मख में बादशाह बि आहे, राणी बि आहे, बिल्कुलु ईअं सिस्टम आहे जीअं असांजे इंसाननि जी सोसाइटी जो आहे। उन खां पोइ आहे नंबर 13 जेका आहे असां पैरासाइकोलॉजी। पैरा मीन्स अप या आफ्टर, कंहिंजे पोयां, साइटोस मीन्स फूड, खाधे जे पोयां। अहिड़ा जानदार जेके सिर्फ़ु खाधे जे पोयां हूंदा आहिनि, मुफ़्तख़ोर हूंदा आहिनि, ऐं ॿियनि जानदारनि ते डिपेंड कंदा आहिनि, पंहिंजो खाधो पाण तयारु न करे सघंदा आहिनि, अहिड़नि जानदारनि खे असां पैरासाइट चवंदा आहियूं। मिसाल तौरु मच्छर छा कंदो आहे, एक्टो पैरासाइट आहे, उहो असांजो रतु पीअंदो आहे, छाकाणि हुनखे ठहियलु ठुकियलु खाधो खपे पैरासाइट खे, असां हुनजा थी वेंदासीं मेज़बान, यानी होस्ट, हो थी वेंदो असांजो पैरासाइट, मुफ़्तख़ोर, असांजे जिस्म मां हो मुफ़्त जो खाधो हासिलु कंदो। उन खां पोइ सेकेंड लास्ट जेका आहे असां ब्रांच आहे फार्माकोलॉजी। फार्मा माना ड्रग्स, ग्रीक वर्ड आहे फार्माकॉन, मीन्स ड्रग मीन्स ड्रग हिकिड़ी थींदी आहे नशेआवर शइ, ॿी हूंदी आहे मेडिसिन, दवा, ड्रग स्टोर माना दवाउनि जो स्टोर। त ड्रग नशेआवर शयुनि खे बि चइबो आहे, ऐं दवाउनि खे बि असां ड्रग जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। त छाकाणि नशे वारी शइ में बि हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी हिकिड़ी मेडिसिन रखियलु हूंदी आहे, मार्फिन आहे या जेको आफ़ीम आहे, उन में ओपियम आहे, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके वरी दवाउनि तौरु बि इस्तेमालु थी सघनि थियूं। हाणे इन जी स्टडी खे असां चवंदासीं ड्रग्स जी स्टडी खे, दवाउनि जी स्टडी खे, उनजे ठाहिण जी फार्मेसी, डी फार्मेसी थींदी आहे, स्टडी अॻिते हली जेको डी फार्मेसी थींदी आहे, बी फार्मेसी थींदी आहे, शागिर्द इन में जेको अॻिते हली केरु पंहिंजो ठाहींदा आहिनि। उन खां पोइ आख़िरी जेको आहे सो आहे तव्हांजी जेका 15 नंबर ब्रांच आहे मॉलिक्यूलर बायोलॉजी। मॉलिक्यूल लफ़्ज़, मॉलिक्यूल मीन्स एटम जो गॾिजी ठहंदा त मॉलिक्यूल ठहींदा, ॿ या ॿिनि खां वधीक एटम गॾिबा त ठाहींदा, पहिरियां मॉलिक्यूल ठहींदा, उन खां पोइ कंपाउंड ठहींदा। हाणे जेके मॉलिक्यूल्स आहिनि, एटमनि जो कॉम्बिनेशन, इन जी स्टडी खे चवंदासीं असां मॉलिक्यूलर बायोलॉजी। ख़ासि करे मॉलिक्यूलर बायोलॉजी में असां पढ़ंदा आहियूं DNA खे, RNA खे पढ़ंदा आहियूं, छाकाणि त DNA बि ऑर्गेनिक कंपाउंड्स ऐं इनऑर्गेनिक कंपाउंड जो जेको आहे सो कॉम्बिनेशन आहे। ख़ासि करे ऑर्गेनिक कंपाउंड्स ऐं इनऑर्गेनिक कंपाउंड्स हुन में ज़्यादा हूंदा आहिनि। त हाणे हुनजी DNA जी जॾहिं असां स्टडी कंदासीं, RNA जी स्टडी कंदासीं, डीऑक्सी न्यूक्लिक एसिड जी स्टडी कंदासीं, जीन्स जी स्टडी कंदासीं, इन ख़ासि करे DNA जी स्टडी खे असां कंदासीं मॉलिक्यूलर बायोलॉजी, ताकी असांखे ख़बर पवे त असांजे DNA में कहिड़ा ड्रग्स जेके आहिनि उहे असां ठाहे असां दवाऊं इस्तेमालु कयूं ताकी असांखे नुक़सानु न पहुचे। अॼु जे लाइ इहो काफ़ी आहे। नेक्स्ट इंशाल्लाह नेक्स्ट लेसन में असां इन खां अॻिते जेका सो स्टडी कंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।